दर्दन जो दरिया। आलम खान मुखे 1,15,000 ॾिना आहिनि। मां तोखे पूरा 2 लख ॾींदुसि, पर इन शर्त ते त पहिरियां तोखे असांजो कमु मुकम्मल करणो पवंदो। भल जेकॾहिं तोखे मूं ते एतबार न आहे त तूं मूंखां भले साईं ते कसम वठ। जेनी तो पंहिंजो कमु पूरो कयो ॿिए ॾींहं ते अची मूंखां नोट खण। राणा खान मां नानी सियाणी विझंदी रथे पके में पाणी। 2 लखनि जे लाइ त मां आसमान में फाड़े सघां थी। ॿुधाए कहिड़ो कमु अथई? त पोइ कन हेॾे कर। समझी वई न माई सियाणी? त पोइ इहो कमु तोखे करणो पवंदो। कयां थी कोशिश, बसां त कोन घटाईंदसि। ही ॿई बांदर महबूब साईं जे दर ते बीठा आहिनि। लॻे थो त ही सदोरी खे बदनाम कंदा। अॼु वञी ॾियां थो ॿिन्ही खे साटो। बाबा सदोरी जी रुगो नी मलुकड़ी मां जान छुटी पोइ मुखे मोर ॿधण खां केरु बि रोके नथो सघे। बिल्ली खे सदाई खाब में चिचरा छा चइजा? मां तुंहिंजो उस्ताद आहियां, मूंखे ईअं ॻाल्हाईंदो कि शर्म नथो अचे? उस्ताद मां बिल्ली खे चयो, तव्हांखे थोरी चयो? चङो चङो तूं हिते बि माण्हू ॾिसी वठ त मां दीदारी दवा पी वठां। हा उस्ताद, मुंहिंजी नज़र हेॾे होॾे फिरंदी रहंदी, रुगो पंहिंजी नज़र हिकिड़े हंधि रखजांइ। अरे तव्हां हिते छो बीठा आहियो? हिते छो बीठाऊं? अदा बढ़िया मां हिते छो बीठाऊं? इहो तोखे मुंहिंजो शागिर्द ॿुधाईंदो। अरे हिनखे छॾ, ये किनो बूथ खणी हिते छो आयो आहीं? वात के लगाम नहीं वरू तो शायद खबर लाए शायद वो जही हो जी चक मारे तो चूसे मारे। अरे बियो त मां तव्हां जी ज़हर थो कढां। ॿुधायो हिते छो बीठा आहियो? अदा वजाम जे मां सच ॻाल्हायां त मूंखे छॾे ॾींदे? हा अदा वजाम उस्ताद है न सदोरी सां इश्क थो करे। और खिसक सूरत पढ़, वो मां पाण ही इनखे सेखर त ॾियां थो। बाबा भैया ये तो भैया बाबू तो अरे पेट बाबा नहीं यार इन्हें नजर आते। अरे मुझे वो डर तो मैं गई वो वाह बाबा ने इजाजत रोज कंहिंजे लाइ दुआ घुरणी आहे? मस्तानी जे लाइ अदा। जेकॾहिं मूंखे मस्तानी न मिली न त मां मरी वेंदो साईं अदा। चरियो त न थियो आहे मना, जंहिंखे अदा तो ॾिठो ई न आहे उन जे लाइ मौत क़बूल ई थो। है अदा, इश्क मां तूं छा ॼाणी, ख़बर खाधनि खां पुछ। मस्तानी मुंहिंजे रूह में समाइजी वई आहे। वीर सदा रूह सां यादि कयो मांसि तो फोन भी अची वियो। इहा अथई सची मोहबत। हेलो मस्तानी, केड़ा हाल आहिनि? बस जिंदगी खे गुज़ारियां पई। तूं ॿुधाए तुंहिंजी तबीयत कीअं आहे?
तोखां सवाइ मुंहिंजी तबियत कीअं हूंदी मस्तानी? पर मां त हाणे तुंहिंजी थी नथी सघां। मस्तानी रुगो हिकु चक्कर मूंखे पंहिंजो दीदार कराए। मां सॼी ज़िंदगी तुंहिंजे दीदार जे इंतज़ार में गुज़ारे छॾींदुसि। हिकु चक्कर तोखे पंहिंजो दीदार ज़रूर कराईंदसि, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। हाय हाय मस्तानी, उहो ॾींहुं अलाए कॾहिं ईंदो। नकी बंद टुटरो आ, नकी पुल भगी आ, धमाको जो थियो आ, मुंहिंजी दिल टुटी आ। है मस्तानी, अलाए कॾहिं मिलंदी। कैसा पई ॻाल्हाए मां? चाची, भाॼई सां दिल जा सूर पई सलियम। भला ज़खणी मूंखे बि ॻाल्हायां। हो भाॼई फोन कटे वई। मिलायसि त मां ॻाल्हायांसि। चाची, हो मोबाइल में पैसा कोन्हनि। पोइ तूं कीअं ॻाल्हायो जेकॾहिं पैसा न हुया त? भाॼई ही फोन कई हुई। चङो, भला इहो त ॿुधाए छा पई चए? सवे पई दादा बादल जी शादी था कराइनि, गुजरीअ मोकल वठी अची हथा मराई कराए। मोकल त मां मल्हार तोखे कोन ॾींदो। चाची, शादीअ वारा 2-3 ॾींहं मोकल वठी ॾिजाइनि, भाउ जी शादी आहे। 4 ॾींहं त ठहियो, जेकॾहिं तोखे उन ॾींहुं मोकल ॾिनऊं न त तूं शुक्र कजांइ। चाची, जेकॾहिं मां द सुल्तान खे चवां, छा उहो मोकल ॾींदो? अमा, तूं बि ॻाल्हाए ॾिसजांसि। तुंहिंजे पारां मां बि लपो हणंदीमांसि। ख़ुदा कंदो त राज़ी थी वेंदो। राति मां ॻाल्हाईंदीमांसि चाची, तूं बि चइजांइसि। तुंहिंजे लाइ सुठो इहो आहे त मिठल ऐं असांजे विच में न अच, किथे खामखा तूं रगड़जी न वञे। आलम खान, इहा तुंहिंजी भुल आहे त को तूं मूंखे रखड़ी दे। छो त राणो उहो रुख जो चणो अथई जंहिंखे जबाड़ण जी नाकाम कोशिश कंदे त बटरी ही अची ॿाहिरि किरंदई। राणा खाना, तो जड़ा कई रुख जा चढ़ा तूं जबाड़े थुकारे छॾिया आहिनि। तव्हां सभिनी जी भलाई हिन में आहे त मुंहिंजे अॻियां न अचो, छो त आलम खान उहो दरियाव आहे जिथां वहे उतां वाटूं ठाहे। जेकॾहिं हथ ई दम त पोइ हलाए गोली। मिठल तुंहिंजे साम्हूं बीठो आहे, असां बि त ॾिसूं त तूं मिठल खे कीअं थो मारी। बाक़ी तव्हां छा था सम्झो, असां हिनखे बख़्श कंदासीं? डर डर मुंहिंजे अखियुनि क्या डर न वरियाम न, मां बि त ॾिसां त मिठल सुल्तान ऐं राणा जी गछ में केतिरो थो लिके। मिठल कोन बख़्श कंदो मैं, कोन बख़्श कंदो मैं। तूं छा थो सम्झी त सुल्तान ऐं राणा तोखे बचाए वठंदा? मिठल, तुंहिंजी कबर मां पंहिंजे हथनि सां खोटींदुसि, हथनि सां। अचो
मिठल मिठल हाणे तो तोखे ख़बर पई न त आलम खान तुंहिंजो सॼण आहे या दुश्मन। मिठल इन्ही करे तोखे चऊं था त आलम खे हाणे मारणो पवंदो। जेकॾहिं आलम ज़िंदा रहियो त पोइ तूं ज़िंदा न रहंदे। आलम अकबर सां मां उहा जुठ कंदुसि जो ॿई ज़िंदा रहण जे क़ाबिल न रहंदा। मिठल त पोइ हाणे इन कम में देर न कर। तू छोकिरी खे राज़ी कर ऐं हुनखे घरां कढण जी कोशिश कर। जेकॾहिं हू नथी निकिरे त असां हुनजे घर में ज़ोरी खेड़ी कढंदासीं। इहो तोसां ही राणा खान जो वाइदो आहे। अदी हिन महीने जी 14 तारीख़ असां बुकी विझी कुंवार खे वनवाह में विहारे वेंदासीं। तव्हांजी अमानत आहे जॾहिं बि तव्हांजी दिलि चए। जॾहिं रेसियाणी तोखे इजाज़त ॾिनी त वञी तयारी कयो। छा भला अकबर खान रेसियाणी जी ॻाल्हि टारींदो छा? कीअं रेसियाणी? मां सही पई चवां न। मूं मोकल ॾिनी त सम्झ अकबर खान मोकल ॾिनी। तव्हां वञी तयारी कयो। अदी पोइ हाणे असांखे इजाज़त। ठीकु आहे अदी। रेसियाणी कीअं मूं तव्हांजे मथे जो भार ई ख़तम करे छॾियो। 4 ॾींहं चोॾहीं में ऐं मथे 4 ॾींहं खणी छोकिरी वनवाह में विहंदी। 8 ॾींहंनि में मथे जो सूर ई ख़तम। पर रेसियाणी मुंहिंजी पारत हुजे। माई सियाणे अल्लाह की पारत आहे। तू घबराए न। अती के भली मारे पर घर में गिट्टी में ना। जो दरिया जाड़ा खान तू वटि भलो साईं खणी आयो है। मूं हुन जी इज़त रखी मिठल खे आज़ाद कयो ऐं तो इहो चयो त मिठल वरी अहिड़ी हरकत कोन कंदो ऐं तव्हां हुनखे इहो भलो साईं मेड़ विझंदो। पर मिठल त जाड़ा खान सभई हदूं ओरांगे चुको आहे। पर खाना सॼो ॾोह मुंहिंजे छोरे ते बि न ॾियो। घटि त तव्हां वारी छोरी बि कान्हे। बंदि रख पंहिंजी ज़ुबान। मां चयो तूं बंदि रख पंहिंजी इहा गंदी ज़ुबान। छो सच कड़ो न तॾहिं त तोखे इहो पेट में हज़म नथो थिए। वारो छोरो तुआरी छोरीअ जी तॾहिं पचर छॾींदो जॾहिं तुआरी छोरी हुन। बस हिन खां वधीक हिकु अखर बि न। बस कर जाड़ा खान, बस कर। छो बस कया? छो बस कया? असुल ॾोहदार त तुआरी आहे छोरी आहे। ॾिसो छा पिया ॾिसो? जोश मथे में तूं विचोस। वञी पंहिंजे छोरे लाइ क़बर खणी छॾ। तव्हां टिनी खे हिन क़बर में ई दफ़न कंदुसि। वन वन एहसासन जे हेॾे सफ़र में एहसासन जे हेॾे सफ़र में घड़ी घड़ी नोघा घड़ी घड़ी नोघा। हीअ दुनिया दर्दन जो दरिया। छॾ मूंखे। छो थो मूंखे बदनाम करे? पर सुंदरी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। छा मां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधां? तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मूंखे छॾ। भले भले हरे आम खिटी में इश्क तो हले। काॾे काॾे रन बीह ते असां बि त इश्क कयो नी। हथ कट घर हल। छो पियो माण्हू खिलाई? भले पंहिंजे आशिक सां बि इश्क थी करे उते माण्हू नथा खिलनि। बाक़ी जेकॾहिं मुड़ुस सां थी बि ॻाल्हाए त पोइ माण्हू खिलंदा। हाणे ॿार न थी घर हल। हिते बि चवां तो हिते बि। ही छा ते गोड़ कयो अथव? पंहिंजी हिन छोरीअ खां पुछ। चाचा कुझु बि न आहे।
हे अजायो तो माण्हू खिलाए निभागी कंहिं जाइ जी कूड़ पई ॻाल्हाए। हाँ चवां तो हथ कट न्याणी मां। तूं परे थी, अॼु मां हिन निभागीअ जो साहु कढंदुसि। हथ कट न्याणी मां, हथ कट। मां चवां तो से घटी में माण्हू न खिलाए, घर वञी कुही छॾिजेसि। असां तोखे कोन चवंदासीं। तूं परे थी, तूं केरु थींदो आहे असां ॿिन्ही जे विच में अचण वारो? हल परे थी। जो सब कुछ वञे, तू हथ कट न्याणी मां। हल मां, तू हल घर मां हिनखे ॾिसां। बे ते काॾे थी वञे? तूं हीअं न मुड़। हाँ छा थो सम्झे त मां सदोरीअ खे छॾे ॾींदुसि? घर वञी खल थो लायां। हल घर वञी पंहिंजा मसला हल कयो। हल अकबर खान इहो सुठो नाहे कयो, कोन बख्श कंदोमांस। पुट असां हुन डाइण खे करे बि छा था सघूं? मिठड़ पुट, बाबा जेको बि कुझु थियो न, तूं इन ॻाल्हि खे दरगुज़र करे छॾ। वरी जे तूं इन ॻाल्हि खे इंगायो त नुक़सान पुट वरी बि असांजो ई थींदो असांजो ई ढींगो डेरी। कहिड़ो नुक़सान रसाईंदो? बंदूक हणंदो न, मारे विझंदो न, भले मारे विझे। बाक़ी अकबर खान जी मिट्टी पलीत करण खां सवाइ मां माठ करे न वेंदुसि। पुट जेके तूं मञी थो न, तोखे उन जो वास्तो आहे। छॾ इन ॻाल्हि खे। अचायो पंहिंजे लाइ असां लाइ दुश्मनी न विहाए। अमा कुछ भी थे, केतरी भी दुश्मनी वधे, पर मां दुआ के बे कंहिंजो थियण कोन ॾींदुसि। दुआ मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी ई रहंदी। जेकॾहिं मां दुआ खे भॼाइण में कामयाब न थियुसि त पोइ न बादल खे पूरो कंदुसि, बादल खे। अरे अब्बा, जेकॾहिं तूं दुआ खे भॼाए ॾींदे त छा इहो अकबर खान मूंखे ऐं पिणे खे जीअरो छॾे ॾींदो? पुंडल बि त मूं महिल खे भॼाए वियो न। पोइ छा अकबर खान सावण खे कुही छॾियो? पुट सावण खे त आलिम वारनि जी पुठ, असीं निधण का माण्हू न ओही न वाही। जेकॾहिं कुझु तोखे थी पियो, अलाह खां सवाइ हिन पीढ़ीअ में हिकिड़ो तूं ई त सहारो आहीं। पुट असां हिन डाइणनि खे करे बि छा था सघूं? बाबा जेकॾहिं कुझु तोखे थी पियो न, त पोइ हिन पीढ़ी में असांखे पिन ते बि केर बि टुकर कोन ॾियो। बाबा रोज़ीअ जो मालिक अलाह आहे। जेतिरी तव्हांजे नसीब में लिखियल आहे ओतिरी तव्हांखे मिलंदी। मुंहिंजे हुजण या न हुजण सां तव्हांजी रोज़ी बंदि कोन थींदी। ॻाल्हि ॿुध पुट, असां हाणे कुझु ॿुधण नथा चाहियूं। जेकॾहिं तूं न मुड़दे न, हाणे आऊं भलो साईं खणी झोली में विझंदी सही। जेकॾहिं तव्हां मूंखे एतिरो मजबूर कयो न, त पोइ मां पंहिंजो पाण खे ख़तम करे छॾींदुसि। केरु सम्झाए इनखे? सम्झाए केरु? कोन मुड़ंदो जादू, कोन मुड़ंदो। ई पाण सां गॾु असां ॿिन्ही खे बि विझंदो कंहिं आड़ा में। मलूक जो एॾो दिमाग़ ख़राब थी वियो आहे जो विच घिटी में बीह करे अती खे मारियो अथई ऐं तुंहिंजे मथां हथ कयां अथई। जेसी ताईं इनखे मलणी न मिलंदी न, इन जो दिमाग़ सही कोन थींदो। अच मूंसां। न सुल्तान पुट न, बीह रह। अबा थदा थियो। चाचा अॼु मलूक खे कोन छॾींदासीं। पुट पेर मां लाहे मुंहं में हणणो आहे। सॼो ॻोठ पियो खिलंदो त सुल्तान वारनि पंहिंजे भेणवे खे बि कुटियो। राजा मास्तर, इहो मलूक सुधरण वारो न आहे। मां वञी उनखे सम्झाए थी अचां, ख़ुदा कंदो त हू सम्झी वेंदो। मासी जेकॾहिं वञी न त उनखे लठ सां गॾु चट बि ॾेखारियो अचाए। मां कोशिश कयां थी, तव्हां अजायो होश मां न निकिरो। अती खे भली मारे, पर घर में घिटी में न। जेकॾहिं आईंदा असांजे मथां माण्हू खिलाया त कोठे जे मथां बीहारे हिकिड़ो ई बरस टणंदो सांस, उबासी न ॾींदो। इहो मलूक मुक जो महिमान बि न आहे। तव्हां अजायो हिन ते बरस्ट ज़ाया था कयो। मूंखे इजाज़त ॾियो, मां हिन जो मणको भणी छॾियां। जेकॾहिं तव्हां मलूक ते हथ खयो न, त पोइ असां ॻोठ वारनि जे ताननि ऐं मेहणनि में अड़जी वेंदासीं। अदा तोखे कंहिं चयो त तूं इहा ॻाल्हि अची हिननि सां कर? मासी असांखे ॿाहिरि ई ख़बर पइजी वई। मूं ग़लती कई जो चाचे का पकड़ण लाइ हिन घर में आयुसि। मलूक खे उते ई सटको ॾेई पोइ अचां। मलूक में हथ विझण यानी कांव खे खंभ ॾेखारण जे बराबरि। पोइ टां टां करे सॼे ॻोठ में ख्वार कंदो। उन खां भलो आहे त भाॼाई वञी पाणे हुनखे घर सम्झाए ईंदी। ख़ुदा तव्हांखे ग़रक़ कंदो। ग़रीबनि सां एॾो ज़ुल्म था कयो। ख़ुदा तव्हांखे कफन बि नसीब कोन कंदो।
मुझे बचड़े जा हड बुड बनी चले वो तहां के सुकून कोन मिलो जाने के खणी वनी रतो रत करे बाहर दर ते उछलाए छने ओए तहां के ओए लता निकलता किथा छुड़ी आई हलो लेके बाहर वजन जो रस्तो ॾेखार छुड़वागन तुझे धेरो हिकड़ी त वई बाकी बीजो को खुदा खानो खराब करे मुझे पुट जो तो मथो ही खराब करे छड़ियो तस मां चवई तो ज़बान के लगाम दे छा कंदे बंदूक खण दे हणी छड़ जादो मुड़न वारी कान थई हा जिन छड़े भूत छड़े पर हणी जादो तमाजी जिंद कान छड़ी भाई निकर हेता असा के घणो होश मा न कढ निकर हेता धिक्का देई न कढई अरे हां तू केर थींदी है जादो के धिक्का देण वारी बुधा मुके अरे माई छो तो माजी फतायो निकरी थी खड़ा बंदूक छा तू तोप खण जादो तो खाट जाण वारी कान्हे हा तू पजी डाठ जो फायदो तो वठी खुदा डाठो थई डाठो मारे पुछंदई तो जेके असा गरीबन सा जुल्म कयन से खुदा जे कागजन में लिखया पिया है तोखे मरी हिसाब किताब देणो पवंदो असा गरीबन जी दा उन दर ते आहे ऐ दिस जाए तो वो तोखा के हिसाब किताब तो वठदो ऐ जरूर वठदो हुन वट देर आहे अंधेर ना है असा सा जरूर इंसाफ दींदो आ तो ता जो हथोड़ी के जज तोबा माया याफत मुझे मालिक बनारी तोबा सी तोबा पर तोखे के चयो त वत खखर में खड़ो हणंदो बानू जाने की गाला ना गुरायो उन पजे बात ता पादर खादा एडी गाली तो पादर त खाई दो ना तुझी शादी जी तारीख बदजी वई आहे अन्या ते तू पाण के संभालियो ना है हाणे रोवण सुगण में छा मिलंदई मुंजी भेण तू मुके सुञातो ना है तू छाती समझी त मां बादल सा निकाह करे उडाविंदस बाकी छा कंदिया उन दी मां जहर खाए खुदकुशी करे छडींदस तू चरित नाही पंहिंजी जिद जे करे जान दींदिया बाकी अम्मा ए बाबा जी खुशियन जे करे बादल सा निकाह नथी करी सगी छा यो अम्मा ए बाबा जो जिद ना है उन मुंजी खुशी जे करे मुंजो रिश्तो मिठल के छो कोन दिनो जिंदगी मुखे गुजारनी हुई बदनाम मां मिठल सा थियलम त छा हार मां उन घर में विदम त बादल मुखे ताना मेणा न दींदो त पोए छा मां पांजे मुर्च जे सामू कंद खणी सगंदस इने का सुठो मां खुदकुशी करे छड्या वडी का जिद्दी आहे दुआ मां तोखे किए समझाया अदा मां तोखे आखिरी बेरो समझाइण आई आया जेकने तू न मुड़े न त पोइ मां न सुल्तान तोखे समझाइण ईंदो भले भले तू मुखे समझाइण लाइ आई आई या धमकाइण लाइ मां सुल्तान का कोन तो टिजा न कोने जे कड़ ते वेठो आया हिक त तहां पांजे घर जो गंद खणी मुंजी गिचीअ में हयो इन छोरी के समझायो कोन था शादी का पोइ भी वते थी इश्क कंदी अम्मा तू हिन सा कान पुजी सगंदी तू वञ हाणे माणे के सच जी खबर पए थी त वञे छाजो सच हर वक्त कूड़ा मथा कूड़ा पे हणी मां चवाए थो पांजो बात बंद रख तो भणा न घाटो खुदा खुदा कर अदा शक जी बुनियाद ते छो छुतो थियो आई माई वडी शक किथे नूर भटारे जो कसम मु पंहिंजे नखिन सां ॾिठो त ही आहे वरियाम हथ हथ में मिलाए घिटी में कचहरी पिया कनि पुछ हिन पंहिंजी छोरीअ खां जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ग़लति आहे न त मूंखे बंदूक हणी छॾियो मुंहिंजो खून अव्हां खे बाफ़ हूंदो जेकॾहिं सची ॻाल्हि आहे त पोइ अची पंहिंजी छोरीअ जूं टंगूं भॼो मुंहिंजी तौबा आहे मां तोखे नथी समझाए सघां मां सुल्तान खे थी चवां उहो ई अची तोखे समझाईंदो हल हल तिखी थी भली सुल्तान खे मोकिल मां कोन खां टिजां थो जा ये दुनिया आहे लहर लहर में लका 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 ये दुनिया